मती अध्याय 24 मंदर जे नाश थियण जी भविष्यवाणी। जॾहिं यीशु मंदर मां निकिरी करे वञी रहियो हो त संदसि जा चेला हुन जो ध्यानु मंदर जी इमारतुनि जी तरफ़ खिचण लॻा। इन ते यीशुअ उन्हनि खे चयो, इहे इमारतूं जेके हाणे तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, मां तव्हांखे सच थो चवां, ईंदड़ समय में हिते हिकु पत्थर जे मथां पत्थर बि न रहंदो, सभु कुझु नाश कयो वेंदो। अंत जे वक़्त जूं निशानियूं। जॾहिं यीशु मंदर जे साम्हूं जैतून पहाड़ीअ ते अकेलो वेठो हुयो त संदसि जा चेला हुन वटि वञी करे पुछण लॻा, असांखे ॿुधाए कि इहे घटनाऊं कॾहिं थींदियूं ऐं तुंहिंजे वापसि अचण जूं ऐं इन जगत जे अंत जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि। यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनई, सावधान रहिजो, कोई तव्हांखे भटकाए न छॾे, छोकी ॾाढा माण्हू मुंहिंजे नाले सां अची करे चवंदा, मां मसीह आहियां, ऐं ॾाढनि खे गुमराह कंदा। तव्हां युद्धनि जूं ख़बरूं ऐं अफ़वाहूं ॿुधंदव, पर घबराइजी न वञिजो, छोकी हिननि जो पहिरियों थियणु ज़रूरी आहे, पर उन वक़्तु अंत न थींदो। जाति जातीअ सां विरंदी ऐं राज राज जे मथां चढ़ाई कंदो, जॻहि जॻहि ते अकाल पवंदो ऐं भूकंप थींदो। हे सभु घटनाऊं त इन वांगुरु आहिनि जीअं त स्त्रीअ खे ॿार ॼणण खां पहिरियों सूर पवंदा आहिनि। माण्हू तव्हांखे अधिकारियुनि जे हथ गिरफ़्तार कराईंदा ऐं उहे तव्हांखे सताईंदा ऐं मारे छॾींदा। मुंहिंजे मथां विश्वास करण जे करे सभिनीनि जातियुनि जा माण्हू तव्हां सां नफ़रत कंदा। उन वक़्तु मुंहिंजे मथां विश्वास करण वारनि मां चङा ॼणा पोयां हटी वेंदा। उहे हिक ॿिए खे धोखे सां अधिकारियुनि जे हथ पकड़ाईंदा ऐं हिक ॿिए सां नफ़रत कंदा। ऐं उन वक़्तु ईअं बि थींदो कि कूड़ा भविष्यवक्ता प्रगट थींदा ऐं ॾाढनि खे गुमराह कंदा। दुष्टता जे वधी वञण जे करे चङनि ई ॼणनि जो प्रेम घटिजी वेंदो, पर जेको बि अंत ताईं मुंहिंजे मथां विश्वास रखंदो, उहो ई अनंत जीवन खे पाईंदो। परमेश्वर जे राज जी ख़ुशख़बरीअ जो प्रचार सॼे जगत में कयो वेंदो, ताकि सभिनीनि माण्हुनि जे मथां गवाही थिए ऐं उन खां पोइ जगत जो अंत अची वेंदो। महासंकट जो वक़्तु। जॾहिं तव्हां उन गणित उजाड़ण वारी शइ खे, जेको बर्बाद करण वारो आहे, मंदर जी पवित्र जाइ ते बीठल ॾिसो, जंहिंजे बारे में भविष्यवक्ता दानियल चर्चा कई आहे, पढ़ण वारो इन खे सम्झी वञे, तॾहिं जेके बि यहूदा जे क्षेत्रनि में हुजनि उहे पहाड़ीअ ते भॼी वञनि, ऐं जेके मथे दाबे ते हुजनि उहे पंहिंजे घर मां कुझु खणण जे लाइ हेठि न लहनि। जेको खेत में हुजे उहो पंहिंजा कपिड़ा खणण जे लाइ पोयां न वञे। उहे ॾींहं उन स्त्रियुनि जे लाइ भयानक हूंदा जेके पेट सां हूंदियूं या जंहिंखे थञ धाईंदड़ ॿार हूंदा। प्रार्थना कंदा रहो कि तव्हांखे सियारे जे ॾींहंनि में ऐं सबत जे ॾींहं ते भॼणो न पए, छोकी उहे ॾींहं अहिड़ा त पीड़ा जा हूंदा कि परमेश्वर जे तरफ़ां रचियल सृष्टिअ जी शुरूआत खां वठी करे अॼु ताईं न अहिड़ा कॾहिं आया आहिनि ऐं न ई वरी कॾहिं ईंदा। ऐं जेकॾहिं प्रभु उन ॾींहंनि खे न घटाए या त कोई बि माण्हू न बची या, पर हुन पंहिंजे चूंडियल माण्हुनि जे करे, जंहिंखे हुन चूंडियो आहे, उन्हनि ॾींहंनि खे घटायो अथई। उन वक़्तु अगरि कोई तव्हांखे चए, ॾिसो मसीह हिते आहे या ॾिसो उते आहे, त उन जो विश्वास न कजो, छोकी कूड़ा मसीह ऐं कूड़ा भविष्यवक्ता प्रगट थींदा ऐं अहिड़ा करामती कम ऐं चमत्कार ॾेखारींदा कि अगरि थी सघे त चूंडियलनि खे बि गुमराह करे छॾनि। पर तव्हां सुजाग रहिजो, मां तव्हांखे सभु ॻाल्हियूं पहिरियों ई ॿुधाए छॾियूं आहिनि। सो अगरि कोई तव्हांखे चए, ॾिसो मसीह बयाबान में आहे, त उनखे ॾिसण जे लाइ उते हली न वञिजो। या अगरि उहे चवनि, ॾिसो मसीह गुप्त जॻहि में लिकियल आहे, त उन जी ॻाल्हि जो विश्वास न कजो, छोकी जीअं बिजली आसमान जे हिकिड़े छेड़े खां वठी ॿिए छेड़े ताईं चमकंदी आहे, उअं ई माण्हूअ जो पुटु बि पंहिंजे ॾींहंनि में प्रगट थींदो। जिते लाशूं हूंदियूं आहिनि उते ई गिद्ध बि इकट्ठा थींदा। माण्हूअ जे पुट जो मोटी अचणु। संकट वारे उन्हनि ॾींहंनि खां पोइ ओॾीमहिल ई सिज जी रोशनी हली वेंदी ऐं चंडु न चमकंदो ऐं तारा आसमान मां किरण लॻंदा ऐं जेको कुझु बि आसमान में आहे उहो सभु हिलायो वेंदो। उन वक़्तु आसमान में हिकु निशानी प्रगट थींदी, जंहिंसां धरतीअ जे सभिनीनि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी कि माण्हूअ जो पुटु अची रहियो आहे। तॾहिं धरतीअ जे सभिनीनि जातियुनि जा माण्हू माण्हूअ जे पुट खे ॾिसी विलाप कंदा ऐं हुन खे वॾी सामर्थ ऐं महिमा सां गॾु बादलनि ते ईंदे ॾिसंदा। माण्हूअ जो पुटु तूतारे जे वॾे आवाज़ सां पंहिंजे स्वर्गदूतनि खे धरतीअ जे चइनी दिशाउनि में आसमान जे हिकु छेड़े खां वठी ॿिए छेड़े ताईं मोकिलींदो
ताकी उहे हुन जे चूंडियल माण्हुनि खे इकठो कनि। अंजीर जे वण मां सिख्या। अंजीर जे वण मां इहो सिखो, जॾहिं उन जूं टारियूं नरम थी वेंदियूं आहिनि ऐं उन मां पता निकिरणु लॻंदा आहिनि त तव्हां ॼाणे वठंदा आहियो कि ऊन्हारो वेझो आहे। इन वांगुरु ई जॾहिं तव्हां इन घटनाउनि खे थींदे ॾिसो त ॼाणे वठिजो कि माण्हूअ जे पुट जो अचणु बिल्कुलु वेझो आहे। सम्झो हे ईअं आहे कि कोई अंदरि अचण जे लाइ दरवाजे ते ई बीठो आहे। मां तव्हांखे सच थो चवां कि जेसिताईं इहे सभु घटनाऊं पूरियूं न थियनि तेसिताईं इन पीढ़ीअ जो अंत न थींदो। आसमान ऐं धरती ख़तमु थी वेंदा, पर मुंहिंजूं चयल ॻाल्हियूं सदाईं जे लाइ अटल रहंदियूं। सुजाॻ रहो। पर उन ॾींहं ऐं उन वक़्त जे बारे में कंहिंखे बि ख़बर कोन्हे, न ई स्वर्गदूतनि खे, न ई पुट खे, पर ख़ाली पिता परमेश्वर खे ई ख़बर आहे। जीअं नूह जे ॾींहंनि में थियो हो, उअं ई माण्हूअ जे पुट जे प्रकट थियण जे समय में बि थींदो। नूह जे जहाज में चढ़ण जे ॾींहं ताईं माण्हू खाईंदा पीअंदा हुआ ऐं उन्हनि जे विच में शादियूं थींदियूं हुयूं। माण्हुनि खे इहा तेसिताईं कुझु बि ख़बर न पई जेसिताईं कि जल प्रलय अची करे उन्हनि सभिनीनि खे नाश न करे छॾियईं। माण्हूअ जे पुट जो वापसि अचण बि ईअं ई थींदो। उन वक़्तु खेत में कमु कंदड़ ॿिनि माण्हुनि मां हिक खे खंयो वेंदो ऐं ॿिए खे छॾियो वेंदो। ॿ स्त्रियूं गॾु मिली करे चकी पीसींदियूं हूंदियूं, हिक खे खंयो वेंदो ऐं ॿीअ खे छॾियो वेंदो। इन करे सुजाॻ रहो, छोकी तव्हांखे ख़बर कोन्हे कि तव्हांजो प्रभु कॾहिं ईंदो। पर यादि रखो कि जेकॾहिं घर जे मालिक खे इहा ख़बर हुजे हा कि चोर कहिड़े वक़्तु ईंदो त उहो सुजाॻ रहे हा ऐं पंहिंजे घर में चोरी न थियणु ॾिए हा। इन जे लाइ तव्हां बि तयारु रहो, छोकी जंहिं वक़्तु तव्हां सोचींदा बि न हूंदव उन वक़्तु माण्हूअ जो पुटु अची वेंदो। ईमानदार ऐं बेईमान दास। उन खां पोइ यीशुअ चयईं, विश्वास योग्य ऐं ॿुद्धिमान दास केरु आहे? उहो ई आहे जंहिंखे उन जो मालिक पंहिंजे ॿियनि दास दासियुनि जे मथां सरदार मुक़ररु करे ताकी उहो उन्हनि खे सही वक़्त ते खाधो ॾे। धन्य आहे उहो दास जंहिंजो मालिक वापसि मोटी अचण ते उनखे उअं ई कंदो ॾिसे जीअं उनखे चयो वियो हुयो। मां तव्हांखे सच थो चवां, उहो उन विश्वास योग्य दास खे पंहिंजी सॼी मिल्कियत जे मथां अधिकारी मुक़ररु कंदो। पर अगरि उहो दास दुष्ट थी करे पंहिंजे दिलि में ईअं सोच वीचार करणु लॻे कि मुंहिंजे मालिक खे त अञा अचण में ॾाढी देरि आहे ऐं उहो दास दासियुनि खे जंहिंजे मथां उनखे सरदार मुक़ररु कयो वियो आहे मारणु कुटणु लॻे ऐं नशेबाजी करण वारनि सां गॾु खाए पीए, तॾहिं उन दास जो मालिक अहिड़े ॾींहं ते ईंदो जॾहिं उन इन जे बारे में सोचो बि न हूंदो ऐं उन वक़्त जे बारे में उनखे ख़बर बि न हूंदी। मालिक उन दास खे ॾाढी सख़्तु सज़ा ॾींदो ऐं उन जो हाल बि उहो ई थींदो जीअं पाखंडियुनि जे लाइ मुक़ररु कयो वियो आहे। उते उहे सदाईं रोईंदा ऐं ॾंद पीसींदा।